खैरपुर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब खैरपुर जनीवा कॉन्फ्रेंस दौरान ऐलानियल इमदाद फराहम करण लाइ यूनाइटेड नेशन जे वफ़द पारां खैरपुर पहुची ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। यूनाइटेड नेशन जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर मिस एंजल एड्रेसन जी अॻुवाणीअ में वफ़द खैरपुर पहुची डिप्टी कमिश्नर खैरपुर शर्जील नूर चन्ना सां गॾिजी ॻोठ सोबत ख़ान कटोहर, ॻोठ ख़ादिम कटोहर, देह आबाद समेत ॿियनि ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। DC शर्जील नूर चन्ना वफ़द खे ॿोॾ ऐं बरसाती पाणी जे नेकाल ऐं राशन समेत ॿियूं सहूलियतूं फराहम करण बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। जनीवा कॉन्फ्रेंस में ॿोॾ मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ ऐलानियल रक़म ॾियण जे हवाले सां दौरा करे रहिया आहिनि।